दोस्तों, शहीद जानमंद महर सहाफ़ीअ जे क़ातुलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध सहाफ़ी इतिहाद नसीराबाद तरफ़ां सिटी प्रेस क्लब अॻियां पीर मोहम्मद शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन एहतजाजी मुज़ाहिरे में सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां काशिफ़ कलोड़ो, शहरी इतिहाद नसीराबाद तरफ़ां आशिक़ कलोड़ो, सचल प्रेस क्लब तरफ़ां तौफ़ीक़ रहमान मंगी, नेशनल प्रेस क्लब तरफ़ां हुबदार नूनारी ऐं समाजी कारकुन सारंग तुन्यो सागरी समेत सिटी प्रेस क्लब जे सदर सिकंदर चन्ना, रशीद मसण, विकी नांगदेव ऐं ॿियनि शिरकत कई। मुज़ाहिरीन घुर कई निगरान गवर्नमेंट खां ऐं पुलिस इंतज़ामिया खां त शहीद सहाफ़ी जानमंद महर जा क़ातुल गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ते पहुचाया वञनि। हथनि में बैनर खणी ज़ोरदार नारा हणी मुज़ाहिरीन इहा बि घुर कई त ॿियनि सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं कलम धड़ियुनि खे हक़ीक़ी उजूरो ॾेई सिंधियुनि जे घरनि जी फाका कशीअ खे ख़तमु कयो वञे। शहीद जानमंद महर जे लवाकिन सां इंसाफ़ कयो वञे। हिन रियासत अंदरि हर उन पोरत मज़लूम महकूम जो जीअणु मुश्किल आहे। उन में न सिर्फ़ पोरत मज़लूम महकूम हिन रियासत अंदरि अज़ाब वेठा आहे, पर उहो कलम धणी जेको मज़लूमनि जो महकूमनि जो जेको आवाज़ु आहे उन आवाज़ खे बि कुचलियो थो वञे। वक़्तनि ब वक़्तनि कलम धड़ियुनि खे, सहाफ़ियुनि खे उन्हनि जे रस्तनि तां हटायो थो वञे। उन्हनि जी हिकिड़ी कड़ी आहे जानमंद महर, जेको हिन उत्तर सिंध में क़बाइली सिस्टम खे, धाड़ियल कल्चर खे, पुलिस गर्दी खे बेलगाम कंदो हुयो, सरेआम उन्हनि खे नंगो कंदो हुयो, चिटो कंदो हुयो, वाज़े कंदो हुयो। उनखे उन तां रस्तनि तां हटायो वियो आहे। असीं हीअ सिविल सोसाइटी, हीअ सहाफ़ी, हीअ सियासी समाजी क़ौमप्रस्त कारकुन इहा घुर था कनि, इहा डिमांड था कनि त जानमंद महर न सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्दु हिकु तारक हुयो, उनखे क़तलु कयो वियो आहे, उन जे क़ातुलनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे। इहा घुर आहे।